अस्सलामुअलैकुम। टीवी न्यूज़ ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। मां तव्हांखे मीरवा गोरचाणी खां अहम ख़बर खां आगाह कंदो हलां। मीरवा गोरचाणी वेझो ब्रिगड़ी थाणे जी हद ॻोठ फज़ुल नुहाणी में राति देर सां मोहबत नुहाणी जे केलनि जे बीठल फसुल खे नामालूम माण्हू ॿार ॾेखारे फरार थी विया। तारो खान नुहाणी, मोहबत खान नुहाणी ॿियनि साथीअ खां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल राति असां घर वासी सैरी जे लाइ उथियासीं त घरनि जे घर सां बीठल केलनि जे फसुल मां बाहि जा छोला नज़र अची रहिया हुआ। जो त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। मां नामालूम शहर पसंदि पारां केलनि जे बाग खे बाहि ॾियण सां 4 एकड़नि ते ॿिन्ही पासनि ते बीठल केलनि जूं जाटूं सड़ी रुख थी वियूं आहिनि, जंहिंसां असांखे लखें रुपयनि जी मालियत जो नुक़सानु पहुतो आहे। हिननि मसइलनि खां मुताबिक़ वाक़िए जी जांच करे मुलज़िमनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु अरशद अली रुस्तमानी, मीरवा गोरचाणी, टीवी न्यूज़।